ओंदाहिन जे वर चढ़ियल सिंध में इल्म जी जोत जलाईंदड़ प्रोफेसर अजमल सावंत जे बेगुनाह क़त्ल ते सॼी सिंध में कावड़ जी लहर पखिड़ियल। कश्मीर पुलिस सिंध जे शऊर ते वार कंदड़ कातिलनि खे गिरफ़्तार करण में नाकाम। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। ज़मीर खे झंझोड़ींदड़ प्रोफेसर अजमल जे क़त्ल ख़िलाफ़ सॼी सिंध सरापा एहतजाज बणिजी वई। सिंध जूं सियासी ऐं समाजी तंज़ीमूं रोडनि ऐं रस्तनि ते निकिरी आयूं। कारकुननि कातिलनि खे गिरफ़्तार करे इबरतनाक सज़ा ॾियण जो मुतालबो कयो। गुज़िरियल ॾींहुं कंदकोट वेझो शालू भरिसां सावंत सुंदराणी तकरार तां फ्रांस मां PhD करे फ्रांस जी आसाइशुनि खे ठुकराए ॾे वापसि अची IBS सखर में प्रोफेसर बणियल अजमल सावंत खे हथियारबंदनि गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। हिन जे इल्म अदब ऐं साञा खे जाहिल रतो रत करे ख़ुशियूं मल्हाईंदा आसानी सां फ़रार थी विया। जेतोणीकि हिन जी झोरींदड़ वाक़े खे 24 कलाकनि खां मथे वक़्तु गुज़री चुको आहे, पर कश्मीर पुलिस अञा ताईं कातिलनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। होॾां प्रोफेसर अजमल सावंत जे क़त्ल ख़िलाफ़ सॼी सिंध में कावड़ जी लहर छांयल आहे। सिंध जूं सियासी समाजी तंज़ीमूं रोडनि ते निकिरी आयूं। उन सिलसिले में कारकुननि खैरपुर, वाराए, ढोरो नारो ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरो करे सरदारी ऐं जागीरदारी निज़ाम ऐं क़बीलाई जहिड़नि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। घोटकी ज़िले में वकीलनि अदालती कार्रवाइनि जो बाइकाट करे कातिलनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो। प्रोफेसर अजमल सावंत जे बेगुनाह क़त्ल दर्द ऐं अहसास जी हिकु अहिड़ी तारीख़ रक़म कई आहे जंहिं न रुॻो हर माण्हूअ जो जी झोरे विधो आहे, पर हर माण्हूअ खे जाॻाए विधो आहे, जंहिं करे एहतजाज जो दाइरो वसी थी रहियो आहे। जेकॾहिं कश्मीर पुलिस कातिलनि खे गिरफ़्तार न कयो त एहतजाज जो सिलसिलो अञा वधी वेंदो।